पूरी सिंध जिया रानीपुर में बरसात तबाही मचाए छॾी। रानीपुर लॻ ॻोठ फतेह अली शाहाणी मुकम्मल तौर तबाही किनारे पहुची वियो। केतिराई घर रही विया, सवें एकड़ फसल तबाह थी वियो। अहिड़ी आफ़त जे वक़्त बि चूंडियल नुमाइंदा लापता, कंहिं मिसकीननि जी सार न लधी। अवाम बेयारो मददगार बणियल रहवासियुनि जूं अखियूं कंहिं मदद जी इंतज़ार में आहिनि। ॻोठाणनि मूजिबि हिन ज़ालिम समाज में वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कंदड़ तक जा MPA ऐं MNA साहब ॾुखे वक़्त में बि लड़ी न आया आहिनि ऐं मंज़र आम तां ग़ाइब आहिनि। असांजा बछड़ा बुखायल पेट वेठियल आहिनि। असीं सिंध हुकूमत ऐं ज़िले इंतज़ामिया खां मुतालबो था करियूं त असांजी सार संभाल लधी वञे।